अस्सलामुअलैकुम प्यारा दोस्तों कीअं आहियो। उम्मीद है सब ठीक ठाक हूंदा। त दोस्तों जो कि हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जे रहियल बक़ाया क़िस्तुनि जे बारे में। उन्हनि में अॻिते छा थियण वारो आहे ऐं अॻिते हिन ड्रामे खे केतिरनि क़िस्तुनि ताईं हलायो वेंदो। छा हिन ड्रामे में नवां पत्थर दुनिया जा एक्टर कास्ट कया वेंदा या न कया वेंदा। मिसाल तौरु जीअं अज़ीज़ सांघिया, बिलावल खोखर आहे, इन खां अलावा लाला रफ़ीक ज़ौहर आहे ऐं ॿिया बि खोड़ सारा एक्टर्स आहिनि जेके हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी में कमु करे न रहिया आहिनि। उन्हनि जे बारे में अॼु जी हिन वीडियो में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। पर दोस्तों तव्हां असांजी हिन वीडियो खे पूरो ज़रूरु ॾिसंदा ऐं असांजी हिन वीडियो खे लाइक कंदा, कमेंट। ऐं हा, जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आया आहियो त महिरबानी करे असांजे हिन चैनल सिंधी शोबिज़ खे सब्सक्राइब करे घंटीअ जे बटन ते क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा त जीअं अहिड़ा ई मज़ेदार वीडियोज़ तव्हांखे ॾिसण वेठा मिलंदा रहनि। त दोस्तों अचो त वीडियो खे शुरू था कयूं। दोस्तों जीअं त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन ड्रामे में अञा ताईं जेको आहे सो बिलावल खोखर खे बि एड न कयो वियो आहे ऐं इन खां अलावा अब्बास गुल ओढाणो खे बि उहो बि हिन ड्रामे में ज़हर ज़िंदगी में कमु न पियो करे। ऐं असांजो तमामु बहितरीनु जेको एक्टर्स आहे ज़ुल्फ़कार बुर्दी साहबु, उहो बि हिन ड्रामे में न पियो कमु करे, जेको पत्थर दुनिया ड्रामे में मिठल जे नाले सां कैरेक्टर अदा करे चुको आहे। ऐं दोस्तों काफ़ी जेके एक्टर्स आहिनि उहे हिन वक़्तु पंहिंजे घर में मौजूदु आहिनि, बेरोज़गार लॻा वेठा आहिनि, जीअं त उन्हनि खे कंहिं बि ड्रामे में ऑफर न पई थिए। ऐं मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी में तमामु घटि एक्टर्स आहिनि ऐं उहे तमामु घटि पिया ॾेखारिया वञनि हिन ड्रामे ज़हर ज़िंदगी। ऐं मां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो हलां त काफ़ी सारा दोस्त अणॼाण अहिड़ा आहिनि जेके असांखां इहो पुछंदा आहिनि त ज़हर ज़िंदगी ड्रामो छंछरु ऐं आचर ते छो न हलंदो आहे। उन्हनि दोस्तनि खे मां ॿुधाईंदो हलां त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 2 ॾींहं तारीख़ बंदि हूंदी आहे हलण जी, बाक़ी हू बक़ाया ॾींहंनि ते हलायो वेंदो आहे।